अस्सलाम वालेकुम यारी मदद मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे इमरान हुकूमत खां, तब्दीली हुकूमत खां, तब्दीली सरकार खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे। मां हुनखे इहो पुछणु चाहियां थो त पहिरियां कंटेनर ते वेही, इस्लामाबाद में कंटेनर ते वेही वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं हुन, ऐं उनखां पोइ हुन चयो त नवाज़ शरीफ़ चोर आहे, नवाज़ शरीफ़ पाकिस्तान खे लूटे पियो, पाकिस्तान जो पैसो ॿाहिरि मुल्क मोकिले पियो, ज़रदारी चोर आहे, ज़रदारी पाकिस्तान खे लूटियो आहे, ज़रदारी पैसो पंहिंजो पाकिस्तान जो ॿाहिरि मुल्क मोकिलियो आहे। ठीकु आहे, सभु ॻाल्हियूं मञियूंसीं, असां तोखे नुमाइंदो कयोसीं, वोट ॾिनोसीं, इलेक्शन में जितायोसीं, तोखे पंहिंजे पाकिस्तान मुल्क जो, मुस्लमान मुल्क जो वज़ीर आज़म कयोसीं सिर्फ़ु इन लाइ जो तूं तब्दीली आणींदे। तुंहिंजा पंहिंजा सुवाल हुया त मां तब्दीली आणींदुमि। उन तब्दीली खे ॾिसी करे असां तोखे चूंडायोसीं, असेंबली में वियासीं, वज़ीर आज़म करायोसीं, वज़ीर आज़म थी वई। उन खां पोइ 14-15 महीननि में तूं एतिरी महांगाई कई, डीज़ल जो रेट आहे 135 रुपया, पेट्रोल जो रेट 120 रुपया थी वियो। छा इहा तुंहिंजी तब्दीली आहे? हीअ तब्दीली आहे 135 रुपया। महांगाई एतिरी थी वई त कुझु ख़रीद नथा करे सघूं असां। हे कपिड़ा, हे असांजी वॉच, हे असांजूं टोपियूं उन हुकूमत में ख़रीद थियल आहिनि। तुंहिंजी हुकूमत में 1 रुपए जी ख़रीदारी न कई आहे। असां कीअं ख़रीदारी कयूं? खाइण लाइ पैसा पूरा न आहिनि त ख़रीदारी असां कीअं कंदासीं? ज़रदारी हुकूमत में ख़रीदारियूं थियूं, ज़रदारी हुकूमत में ड्यूटियूं मिलियूं, ज़रदारी हुकूमत में नौकरियूं मिलियूं, ज़रदारी हुकूमत में रोड रस्ता ठहिया। तुंहिंजी नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में बि इहे शयूं मिलियूं, इहे शयूं थियूं। तुंहिंजी हुकूमत में हिन महिल ताईं का ड्यूटी न आहे। वॾियूं ॻाल्हियूं, तुंहिंजूं वॾा वाइदा तुंहिंजा त मां ड्यूटियूं ॾींदुमि, मां हीअं कंदुमि, एतिरा लख ड्यूटियूं ॾींदुमि मां। ग़रीब हिकु बि न बचंदो यार, ग़रीब वाक़ई हिकु बि न बचियो। ग़रीब सभु मरी वेंदा, आस्ते आस्ते मरी वेंदा। ग़रीब मरनि था, भाव खाइनि था, ज़हर खाइनि था, ग़रीब मरी वेंदा। तुंहिंजो इहो सुवालु असां मञूं था, सही आहे त ग़रीब हिकु बि न बचंदो, ग़रीब बिल्कुलु हिकु न बचंदो। तुंहिंजी हुकूमत में ड्यूटियूं बि न आहिनि, तुंहिंजी हुकूमत में रोड रस्ता बि न आहिनि, तुंहिंजी हुकूमत में महांगाई आहे। एतिरी महांगाई जो हिकिड़ो माण्हू, ग़रीब माण्हू मरण लाइ तयारु आहे। पाकिस्तान में रहण लाइ तयारु न आहे, मरण लाइ तयारु आहे। भाव खाए थो, ज़हर खाए थो। मुंहिंजी अवाम खे गुज़ारिश आहे त इन तब्दीली सरकार खे ॼुंडनि खां वठी गिले मां वटि खणी अचो त मां हुनखां पुछां त तूं कहिड़ी तब्दीली आणींदे? छा हीअ तुंहिंजी तब्दीली आहे? पहिरियां पाकिस्तान जो आवाम कपिड़ा पाए पियो, हाणे हुनखे नंगो कयां। छा इहा तुंहिंजी तब्दीली आहे? पहिरियां पाकिस्तान जो आवाम मानी खाए पियो, मां हुनखे हाणे बुख ते मारियां। छा इहा तुंहिंजी तब्दीली आहे? इहा तुंहिंजी तब्दीली आहे त अॻ में पाकिस्तान जो आवाम, ग़रीब आवाम, पाकिस्तान जो आवाम छत ते हेठां सुम्हे पियो, हाणे हुनखे फुटपाथ ते सुम्हायां। इमरान न्याज़ी, जे अगरि इहा तुंहिंजी तब्दीली आहे त असांखे तब्दीली न खपे, बिल्कुलु तब्दीली न खपे। असांखे पुराणो पाकिस्तान खपे, असांखे उहो साॻियो पाकिस्तान खपे, असांखे इमरान हुकूमत न खपे। गो न्याज़ी गो, इमरान हुकूमत असांखे न खपे। तब्दीली न खपे। अहिड़ी तब्दीली ते लानत कयां थो मां, लानत आहे अहिड़ी तब्दीली ते जो पाकिस्तान जो आवाम बुख मरे, पाकिस्तान जा ग़रीब आवाम बुख मरे थो। ग़रीब आवाम खे पाइण लाइ कपिड़ा न आहिनि, ग़रीब आवाम खे सुम्हण लाइ जाइ न आहे, सुम्हण लाइ छत न आहे। जंहिं हेठां सुम्हे ज़रदारी तोखां भलो, 100 भाङा भलो हुयो। हर शइ मिले पई, ड्यूटियूं मिलियूं, रोड रस्ता मिलिया। लानत आहे तो ते न्याज़ी, लानत।